सिपाह जे रहण जूं जायूं 16 दर आहिनि 16 आहिनि अंदरि रहण जूं जायूं। थी सघे थो तोप जे गोलनि खां तोपां जेके लॻंदियूं उन्हनि जे गोलनि खां इहे ठाहिया अथनि 4 नमूने। माण्हू उन वक़्त जा वॾा हूंदा हुआ पर शायदि के निवड़ी टपंदा हूंदा। हीअ अञा कोट हले थो पियो। नाज़रीन मां बि थको आहियां ॾाढो। 100 फुट मथे आया हूं त हाणे चेल में साह न आहे। सुभान अल्लाह। ही नाज़रीन ही कोट में अंदरि वकड़ एॾा आहिनि सम्झ में ई नथा अचनि। हीअ भित ॾिनल आहे वरी अंदरों को ॾेवढी ठहियल आहे। हाणे कंहिं बादशाह जो घरु आहे अलाए छा आहे पर हिन भित खे लहण जी ॾाकण हुत न आहे। चौधारी फिरी अचे हे कुझु लिखियलु आहे सलाम वारो दरवाज़ो घणो करे ईअं लिखियलु आहे। हे बि को मोर्चो आहे मौला जे नाम तो सदके वञा। काइनात जा के अहिड़नि ख़्यालनि जा माण्हू ठाहे जेके मुल्कनि खे ज़ोरी हेठों कंदा हुआ। ज़ोरी मुल्कनि वारनि ते हमला करे माण्हू मारे सिर्फ़ु 2.5 घड़ियूं बादशाही जे लाइ थोरी ज़िंदगी जे लाइ बादशाही जे लाइ। अहिड़ा इहे माण्हू कल्क मारे माण्हुनि जा बचड़ा दर मारे करे वरी मुल्कनि ते कब्ज़ा करनि। पोइ उहे बादशाह वरी अहिड़ा कोट ठाहींदा हुआ त जीअं असां हिफ़ाज़त में हुजूं असांजी फ़ौज हिफ़ाज़त में हुजे बाक़ी मुल्क ग़रीब मरे त मरे। वाह मौला तुंहिंजो रंग। वरी नाज़रीन ॾिसजे त ग़रीब खे भउ घटि जेको भउ वरी अमीर खे या पैसे वारे खे आहे उन्हनि खे डपु वॾो आहे। सुखी निंड न करे सघंदो पैसे वारो। वाह साईं सुभान अल्लाह। ही रंग ठहियल आहे मौला जे नाम सदके वञा। या त वरी हू ठाहियो अथनि हीअ सम्झ नई थी लॻे। वरी हितां ॾिसो हे पासो जबल आहे जबल जी चोटी ते ठहियल आहे उहो मारो आहे जेको मां छॾे आयो आहियां। वरी हे मारो नाज़रीन उनखे चइबो जेको वॾो मोर्चो हुजे उते घणो पुलिस सिपाह गॾु हुजे ऐं तीर उन्हनि में हूंदा तलवारियूं हूंदियूं। तीरनि ऐं तलवारनि वारनि जंगनि जे लाइ जे वक़्त जो हे कोट ठहियल आहे तीरनि ऐं तलवारनि जे जंगनि जे वक़्त जो। नाज़रीन हाणे मां बि थको आहियां। हेॾे बि इहो तोब बि पई आहे ऐं इहो मोर्चो बि आहे। इहो साम्हूं तोब बि आहे मोर्चो बि आहे। हाणे केरु चढ़े हेॾे थको आहियां ॾाढो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो मदीने वारे सरदार जो अमर सां शान छा कंदो आबाद हूंदो। हाणे ॾुखियो वक़्तु आहे ॾुखी चाढ़ी आहे चढ़ण। नाज़रीन हीअ ॾिसो जॻह हल उन वक़्त जी जॻह आहे। हीअ को मोर्चो आहे अंदरि सिपाह जे रहण जी जाइ आहे जा कुझु आहे। मौला करीम आहे। महबूब मुस्तफ़ा पाक फरमायो आहे त हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे। ऐं हीअ जेको ठहियल आहे ही बि मोर्चो आहे। हिन में कामा पियल आहिनि काठ जूं उन ज़माने में। हे काठ ॾिसो वाह मौला अंदरि मोर्चे वांगुरु ठहियल आहे मथां ढकियल आहे। वाह वाह सुभान अल्लाह। वाह मौला तुंहिंजो रंग। हे मुंहिंजा मालिक तुंहिंजे नाम जो सदके वञा। हे सॼो अंदरों घुमण जी जाइ आहे कोट में अंदरे पासे ॾांहुं मथां कोट वांगुरु आहे अंदरों वरी सिपाह पुलिस जो घुमण जी जाइ हूंदी। नाज़रीन हीअ सामी भित जेकी आहे हीअ
इन में अंदरि हल छा आहे ॾिसो कोट वॾो आहे घुमण खां माण्हू थकी पवंदो तमामु वॾो आहे तव्हांखे मुल्क ॾेखारियूं था हीअ भित पोइ या त वरी बादशाह जे कारण जेको कोट आहे अंदरि जाइ आहे अलाए छा आहे ख़बर न आहे ॾिसूं था पिया उन वक़्त जा बादशाह जेके हे अंदरि भित में अंदरों घुमण जी जायूं अंदरों छड़ा दरवाज़ा आहिनि अंदरों घुमण जी जाइ हे गेट आहे हे उन वक़्त जो पाव ठहियलु आहे पील पाव सलाम वारो दरवाज़ो वाह वाह सुभान अल्लाह वाह जो मौला जो रंग आहे अहिड़े क़िस्म जा के माण्हू अलाह जी ज़ात ठाहिया जेके पाण में विड़ी मरी विया बादशाहनि ते ज़मीननि जे टुकड़नि ते मीरा हरम अमा इहो कंहिंजे लाइ लिखियलु आहे मीरा छा आहे हीअ का घर आहे छा रहण जो हिते न घर न आहे न हूअं मुंहिंजो उन ज़माने में घर हूंदो हरम लिखियलु आहे घर माना खज़ाना बैरिक हे वरी खज़ाने जेका अंदरि जाइ आहे अंदरि खज़ानो हिते रखंदा हले छा खज़ाना बैरिक लिखियलु आहे हीअ जेको आहे मुंहिंजा मालिक तुंहिंजो नाम सदको आहे वाह जो ठाहिया थी जान ठाहियो थी मुंहिंजा साईं करीम शहनशाह मुंहिंजा हाडी मुंहिंजा मालिक बाज रहम फरमाए सुनो करम फरमाए मुंहिंजा हादी नाज़रीन हिकिड़ो किसो ॿुधायां हितां जो तव्हांखे किसो इहो आहे त हिकु ॿुधो आहे त हिते पीर साईं पागारे जा मीर टालपुर जेके हुआसीं पीर साईं सरदारनि सां हाठियल हुया ॾाढा उन वक़्त में पीर साईं सरदारनि जा जेके फ़क़ीर आहे उन्हनि खे बि हिते जेल में रखंदा हुआ हिते अंदरि क़ैद बि रखंदा हुआ पोइ हीअ जेके क़ैद में आहिनि ख़बर पई त उन्हनि हिकिड़ो मज़ाक करे हिकिड़ो शर्त रखियो हो उन ज़माने हीअ मारो ठहियलु आहे जंहिंजे मथां आले शितारनि मुंहिंजे ख़्याल में अलम हणी छॾियो आहे पोइ ॿुधी से ॻाल्हि है उहो लिखियलु आहे शाही महिमान खानो नाज़रीन हीअ शाही महिमान खानो जेको आहे उन वक़्त में शायदि हे महिमान रहंदा हुआ हिते अंदरि आहे त छतड़ी बि हेठि अथसि ऐं ठहियल बि ईअं मिड़े आहे रंगराज शाही महिमान खानो माना बादशाह जा महिमान हिते रहंदा हुआ माना बादशाह जा जेके महिमान थींदा हुआ ॾिसो न छत केतिरी सवली आहे हे आहे महिमान खानो हे मुंहिंजा मालिक ए मुंहिंजा सुहिणा वाह जो जान ठाहियो थी मालिक तुंहिंजे नाम जो सदके वञा हे शाही महिमान खानो लिखियो अथनि उहे नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण विसरी वई त उहा तव्हांखे ॿुधायां त ॿुधो आहे त उन ज़माने में हिकिड़ो को पहलवान हो हिते क़ैद हुयो हिननि वटि टालपुरनि वटि ॿुधो आहे त टालपुरनि ठारायो हे किलो ऐं टालपुरनि खां पोइ अंग्रेज़ बादशाही खसी अचे हिकिड़ो माण्हू हुयो पहलवान हो पर हुयो बि चवनि था पीर साईं सरदार जो मुरीद हो हिननि वटि को फांसी घाट ते या फांसी ते उहो वेठल हो फांसी अचणी उनखे चयो बाबा हिन कोट ते तूं 20 मण लोह जा वॾा जेके फीथा हूंदा उहो कढी करे
उहो कुल्हे ते खणी 20 मन लोह उहो खणी